मुझे इलाज करा। ओ अदा मुझे इलाज करा। ओ मुझे इलाज करा अदा, मुझे इलाज करा। ओ मुझे बच्चा ही पार मुझे मोए खां पोइ ओ दा मूंसां सही न हले, मुंहिंजे बच्चनि सां छा सही हलंदे। मां हिकिड़ी वसियत पुटु मुंहिंजे ज़मीन जा कागज़ मुंहिंजे भाउ वटि पिया अथव। मूंखे बीमार बि इन ई भाउ कयो आहे। शायदि मुंहिंजी दवा कराया त मां बची वञा। ओ बाबू जा तू सच में मुझे नाराज थी वही जा। ओ मुझा बा खुदा हाँ तव्हीं जणायो पर घर में कीअं ही रोइन छो था? थोड़ो पाण खे धकणो। बाबा धक बि लाइ लॻे त पोइ तव्हां पाण खे थोरो धकण जो। मां उन्हनि खे घर खां धिका ॾेई ॿाहिरि कढंदोमान। ठीकु आहे शाम जो था कमु कयूं। ओ ईअं शाबाश बच्चा। पर हा ॿुधो, इहो कमु अॼु शाम ई करिणो आहे। अचो छा तव्हांखे असगर मारियो आहे? अड़े हिननि जी इहा मजाल छोड़े। तव्हांखे ठुकरनि ते पालियां बि मां। हाणे तव्हां मुंहिंजे पुटनि सां विड़ो थाड़े। केर आई तूं ऐं काॾे निकिती आहीं? वाह केॾो सुहिणो आहे। छा त कशिश आहे हिन में, केॾी अजीब कशिश आहे न। लॻे थो त मुंहिंजे मन जो राणो इहो ई आहे। ऐं छा था सोचो दिलि में? कुझु बि न। तव्हांजो नालो छा आहे ऐं तव्हां किथां जा आहियो? मुंहिंजो नालो हलार आहे ऐं मां हिन शहर जो गुंडो आहियां। हालार शहर जो गुंडो माना त तव्हां शहर जा दादा आहियो। राणी हिन हालार में कम पवई त ही हालार हाज़िर आहे। हालार साहब तव्हांजी महिरबानी। पर हिकु ॻाल्हि चओ, गुंडागर्दी जेकॾहिं छॾियो त पोइ तव्हां में हिकिड़ो कमु आहे। राणी वधीक मूं वटि टाइम न आहे, हाणे मां हलां थो। वञो भले, पर मुंहिंजे बारे में थोरो सोचिजो। राय मौला जे मां सेवा करण वारो आहियां। हे ढगन ते असां गुज़ारो आहे। कहिड़ा वेस लॻा पिया था, मौला ई था लॻो। बस साथियों बस, हथ कढो था। बस लाउते
तोखे जोड़ो बख्शे दी उन्हें भी मौला अली जा सा गुदार आए न तई सुल्तान के लाए बख्श कंदो अचो साथियो संतरे सुल्तान दाड़ेला जो फाइल खणिया जी साहब साहब डीएसपी साहब जो हुक्म आहे त मथां जो ज़ोर आहे सुल्तान दाड़े ज़िंदा या मुर्दा खपे ॿियो त विछूं दाड़ियल माण्हू जूं निंडूं फिटाए छॾियूं मेराणा अॻी रेट में पंहिंजा कुझु सिपाही शहीद थिया हुआ डीएसपी साहब खे चई ऐं नफ़री वधायूं था सर कुझु बख्तर बंद गाॾियूं घुरायो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो सुभाणे डीएसपी साहब मीटिंग कोठाई आहे सुल्तान दाड़ेल ते रेट करणी आहे ऐसे जो खान है ये नंबर कंहिंजो आहे सर ही नंबर त पंहिंजे सिपाहीअ जो आहे जावेद सिपाही तूं पंहिंजे वर्दीअ सां कॾहिं सचो न थींदे जावेद सिपाही तूं चुप छो आहीं जवाब छो नथो ॾीं पंहिंजी रोज़ीअ में ज़हर छो थो विझी सर मूंखे माफ़ कयो मूंखां ग़लती थी वई न जावेद न तूं माफ़ीअ जे लाइक़ न आहीं तूं गोलीअ जो हक़दार आहीं सर मूंखे माफ़ कयो मूंखे नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि मुंहिंजे मुंहुं खां पोइ हो कंहिंजे दर ते वेंदा जेको हो दौरा आहे मानीअ टुकुर बि कोई नथो ॾे सर हिन जे नंढड़नि बचड़नि ते रहम कयो जावेद सिपाही जेकॾहिं तोखे पंहिंजा बच्चा प्यारा हुजनि हा त तूं वर्दीअ सां गद्दारी न करीं हा साहब हिन वर्दीअ कसम आहे मां कंहिंसां बि गद्दारी न करम ऐं रोज़ी हिलाल करे खाईंदमि तुंहिंजे बच्चनि ते रहम थो कयां ऐं तोखे माफ़ थो कयां पर सभई यादि रखजो जेकॾहिं मूंखे ख़बर पई तव्हां कंहिं धाड़ेल या लोफर जो साथ ॾिनो आहे त बाहूं कटे ठूठो करे छॾींदोमांव राणी पानी त तैयार पुट हाँ बाबा सिंह खणी थी अचां दिया मुखा सवा अकेली तो दुखी त न थी आहे न न बाबा न हेॾे सारे पाड़े में मां दुखी थींदमि तुंहिंजी मां मरो मुजात अॼु तोसां गॾु हुजे हा बाबा ज़मीन के हारीअ खे ॾे न न दिया न ज़मीन मां पाण कंदुसि पुट राणी मानी तयार आहे हाँ बाबा मानी आहे बाक़ी भाॼी तयार थियण में थोरी देर आहे बाबा तव्हां वियो मां भाॼी तयार कयां कमदार छा बुरो थियो छा गलत थियो वाज़े करे समझाए मूंखे बाबा हू न आहे असगर ऐं अकबर ॿिन्ही ॿारनि खे बाबा घरों कढी छॾियो पर कमदार मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई त आख़िर उन यतीम सां एॾो ज़ुल्म छो कई बोतार साईं मिसकिन सां अला बख्श ज़ुल्म कयो आहे अदा साईं अकबर वारा नाजाइज़ी थी आहे अदा मौसूम नंढड़ा हुया अदा साईं असांखे खपे त असगर वारनि जो साथ ॾियूं इहा त उन्हनि जी बि ग़लती आहे असां सां मिलंदा वतन खां ईअं रुणंदा ईअं कर कमदार जांच करे अला बख्श खे हिते वठी अचीस
असांजे शहर में तबाही करे छॾी। ॻोठ गलियूं वीरान रस्ता करे छॾियईं। तो किथां लंघण वारो न आहे, तबाही बर्बादी करे छॾियईं। तूं बाक़ी छा थो करी? एतिरा हमरा छाजे लाइ थो करी? असांजे ॻोठ जो लॻे ई कोन। बस क्या मचाल अचनि करे थी जो असांजे ॻोठ में अची ऐं हमला करे जल्द जल्द मरे तो कुझु करणो अथई जल्दी कर। मूंखे अमुन खपे, बर्बादी तबाही न। साथियों ॾाढी बुरी ख़बर मिली आहे। पुलिस जी रेड थियणी आहे। होॾा दिल पर बाहि बारी छॾी आहे बाहि। सुल्तान सबुर में त सबुर में, सुल्तान चिड़े त पंहिंजे पीउ जो बि न आहे। सरदार अचण दे पुलिस के। वॾा असां बि बुखे शींहं वांगुरु वेठा आहियूं। सरदार असांजे साथियुनि जो पलांद रहियल आहे। शाहू असांजे जंग जे बादशाह जो पलांद रहियल आहे। मल्हार जेको कदम खणबो सोचे समझी खणबो। अगले चक्कर भी हार मिली आहे हार। सरदार असांखे इहो इंतज़ार आहे सिर्फ़ पुलिस अचे। वॾा असांजे जिगरी यार जो पलांद रहियल आहे। पिता तुंहिंजो यार न आहे, असांजो बि यार आहे। सरदार असांजे रत में बाहि लॻी वई आहे, बाहि। साथियों तहां पंहिंजे हथरनि खे तेल हणी छॾियो, तेल। हाजी खान पंहिंजे पुट खे सम्झाए चोरनि सां थो घुमे। बहराम खान हाकिम खान जो पुट वो चोरनि सां घुमे या साधन सां घुमे, उनमें को तुंहिंजो रबी आख़िरी है। हाजी खान चङाई चङी आहे ऐं असां चङनि जो इहो कमु नाहे त चोरनि खे पनाह ॾियूं। बहराम खान इहे चङायूं ऐं तकलीफ़ूं कंहिं खे वञी ॿुधाए मूंखे न। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त तुंहिंजे लाइ बहितर इहो आहे त हितां निकिरण जी कर। बस बस लफ़्ज़ न ॻाल्हाए बहराम खान। हाजी खान उमेर जो लिहाज़ तो क्या है, न त बहराम खान खे तो सुञातो किथे आहे। तुंहिंजे लाइ बहितर इहो आहे त पंहिंजी ज़बान मां वधीक हिकु लफ़्ज़ बि न गुचाए। मां तोखे चई चुको आहियां त तूं हितां निकिरण जी कर, न त ॾाढो ख़्वार ऐं ख़राब थींदे। इहो वक़्तु ॿुधाईंदो त केरु ख़राब थो थिए ऐं केरु ख़्वार। बहराम तोखे तो मां अहिड़ो सबक़ सेखारींदुसि, अहिड़ी पोपटियूं पढ़ाईंदुसि ऐं पूरी ज़िंदगी भर यादि कंदे, पूरी ज़िंदगी। वॾो रस ऐं नंढो रस पाण में ठाने कोन था। बाबा अलाए कहिड़ी वाव लॻी आहे, पुट पीउ खां बेज़ार ऐं पीउ वरी पुट खां बेज़ार। बस अल्लाह साईं खे बाज पवंदी। धीअ घर घर में झड़ लॻो पियो आहे। बाबा छॾ हाणे हिन ॻाल्हियुनि खे, हल त ज़मीन जो कुझु कमकार करे अचां। धीअ जीअं तुंहिंजी मर्ज़ी, मां थकियल बि ॾाढो आहियां बा। ओ बाबा तूं खणी कमकार न कजांइ, बस तूं मूंसां गॾु हल। तूं ज़मीन ते हली वेह, उतां जो कमकार मां पाण थी कयां। रमू एतिरो कमज़ोर ना थियो जेतिरो धीअ मूंखे तूं सम्झे थी। हा बाबा तूं कमज़ोर, तूं त जवानी हाणे थियो आहे, शाबस अथई। बस बस हाणे टोक न कर, हल त हलो। हलो बाबा। साम्हूं हमरा अचे पियो, हिन खां पुछूं पिया। वॾा
वडेरे जी बादशाही जो ख़ैर बाबा। केरा है छोरा हिते छो बीठाओ? वडेरा असीं मुसाफ़िर आहियूं ऐं असां हिते रहंदासीं। तव्हां काथां जा आहियो? असां वडेरे बाराम खान जे ॻोठ जा आहियूं। अच्छा चइबो त ॾोहारी आहियो। मोहतर साईं तूं त पाथाईदार आहिनि तॾहिं त तव्हां ज़मीन ते आया न। रेसा असीं ग़रीब आहियूं पर ॾोहारी न। सुठो इन में अथव त हितां हलिया वञो न त पुलिस घुराए बदिराईंदोसांव। वडेरा ख़ुदा वास्ते असांखे रहण ॾे। असांखे नंढे हूंदे चाचे घर मां कढी छॾी। पोइ हिकिड़ो शर्त अथव जेकॾहिं हिते इज़त सां रहो त मुंहिंजी ज़मीन कयो। वॾी महिरबानी रेस तव्हांखे शिकायत न मिलंदी। कंदार छा थो सोचें? हिननि खे दरिया वारी ज़मीन ते मोकिल। पर तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो अकबर आहे। मुंहिंजो नालो असगर आहे। ठीकु आहे ठीकु आहे ज़मीन ते कमकार कयो। हालार उदास लॻो ठहीं। बस वॾा ॻाल्हि न पुछो। छो हालार छा मसलो आहे? ॻोठो मोटियो आहे त उदास उदास आहे। हालार काथे इश्क त न लॻो थी? यार गुलाम इश्क कंद झुकाए छॾियो आहे। हल तो इश्क में चरियो थी वियो आहे। हल साईं हेॾो सारो मुड़ुस इश्क में झुकी पई पर कीअं फाथे इश्क में? बस यार हुन वॾो सुवाल कयो आहे। हालार कहिड़ो सुवाल कयो अथई? चयो अथई त मूंखे छॾ या पंहिंजा दोस्त छॾ। हालार तूं आखिर हुनखे चयो छा? मां चयोमांसि त सोचण ॾे। अलाह बशकर बंगले ते घुरायो आहे। छा मूंखे रेस बंगले ते घुरायो आहे? छो? मूंसां मिली पोइ वञा अंदर पोइ लाटू खे चुग लॻंदा। लाटू खे चुग त हां लॻंदा। हा पर तोसां मिली पोइ ईंदोमांसि। हलो हलो ठीकु आहे। हा हल अचां थो। बाबा साईं वठी आवांसि। बाबा साईं अस्सलाम वालेकुम बहुतारा जी बादशाही जो ख़ैर। अला बख्श मूंखे हिकु तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तो पंहिंजे मासूम भाटियनि खे पंहिंजे घरां कढी छॾियो आख़िर छो? बहुतार छोकरनि खे पालिया मां ऐं विढ़नि वरी मुंहिंजे पुटनि सोणनि सां था। पंहिंजी औलाद तोखे प्यारी आहे। पंहिंजा पुट ॿार तोखे सोना था लॻनि बाक़ी भाटिया न। जेकर तूं उन्हनि खे नथो पाले सघे त मां उन्हनि खे पालींदुसि। बाराम खान उन्हनि खे पालींदो। अदा साईं इन्हनि छोकरनि खे हथु कयो। अलाह बख्शे पंहिंजा भाटिया वापसि कर। अलाह बख्शे अदा नासिर तोखे सही थो चए। बाबा साईं छोरा अलाए काथे हूंदा? बहुतार साईं ख़बर नाहे त अलाए काथे आहिनि छोकिरा। कंदर तूं मुर्सी ॾेखार पंहिंजी। हर हाल में मूंखे छोकिरा घुर्जनि। उन्हनि खे हथु करे ते पहुचाए। हाणे लाटू खे चुग थींदा बाक़ाइदे चुग लॻंदा। अलाह बख्शे सुठो इन में ई थी त पंहिंजे भाटनि खे ॻोल्हे हथु कर। कमदार दिलि सां जांच कजां। अला बख्श कन खोले बाराम खान जी ॻाल्हि ॿुध। अॼोके ॾींहं में मूंखे अस्कर अकबर घुर्जनि न त तूं बाराम खान खे बदतर थो ॼाणी। रस्ते ते वेही वञ अल्लाह अल्लाह कर। ठीकु आहे मासात मिठी ज़ात कुकुड़ कुह त खाऊं राति हिते ई वञी थो दग ते पिया। अहिड़ा थो माण्हू शिकार पकड़िया जो वञी थिया ख़ैर। अदा दिलि जो उमेदूं उन जो मौला पूरियूं कंदो ते सखी लाल जे नाले। ॾींदे त वधंदे जे न त फुरबे। हा मूंखे पका ओदा ओए न वारा मोटरसाइकिल वारा वो नूर आहे त जहान आहे। नूर नाहे त कुझु नाहे। हा बाबा जेको सही
जल्दी अच तुझो रईस जो माण्हू थो अचे। पुट रीमा हार पियो करे करे थकिजी पिया आहियूं। बाबा छॾ हरपे खे, झंग मां काठियूं करे करे पेट पालींदासे। घर में वांद कए चरियो करे छॾंदी। बाबा अल्लाह मालिक आ, रोज़ी ॾियण वारो रब पाक आहे। बेशक धी बेशक रोज़ी ॾियण वारो खुदा आहे। बाबा बाकी हीलो वसीलो त इंसान करे न। धी हल हलाऊं काठियूं करे अचूं। ठीक है बाबा अचो थाने। हाँ मां भी ताया हला में। तोखे मां केतिरा भेरा झलियो आहे तो पंहिंजी या दादागिरी छॾे जिंदगी सुठे तरीके सां गुज़ार, पर तूं आहीं जेको मुड़े ई नथो। हलाल मूंखे अहिड़ा पैसा न घुर्जनि, मूंखे सिर्फ़ तूं थो घुर्जी। तूं राणी मां तोखे बि नथो छॾे सघां ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि नथो छॾे सघां। हलाल हिकु फ़ैसिलो कर, या मूंखे छॾ या पंहिंजे दोस्तनि खे छॾ। मां तोखे पहिरीं चयो आहे त सोचे सम्झे हिकु फ़ैसिलो कर। चङो मां हलां थी। अरे वठा सा बाबा साईं असांजे ॻोठ में ॿाहिरां छोकिरा लॾ खणी आया आहिनि। मतां कॾहिं हली कंहिं मोड़ ते तव्हांखे को नुक़सान न पहुचाइनि। बाबा साईं अञा असां मथे ते रो न आहे पातो। बाबा अञा ॿाहुनि में चूड़ी कोन पातियूं। मां कॾहिं बि राज़ी न थींदुसि। ऐं राति पाणीअ जो वारो अथव, यादि रखो इहो ॾींहं जो पाणी जो वारो वराइजो, राति जो टाइम न आहे हाणे। बाबा राति जो हुजे या ॾींहं जो असां पाणी वराईंदासीं। बाबा विझण वारो अञा रत ई न आहे जान में। चाचा साईं मां हिननि सां गॾु आहियां पाणीअ ते। पुट हाणे पाणीअ जो वारो अथव, वञो अल्लाह जी अमानत अथव, थोरो ख़्याल सां हलो। शाबाश। दादा तूं सफ़ा विसारे छॾियो आहे। न गुलज़ार अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का, बसि ॻोठ जे हालातनि जे करे मुंहुं मोड़णो थो पवे। छॾे न ॻोठ वारनि खे। मां तोखे कीअं विसारींदसि? मां तुंहिंजो फोटो पंहिंजी मोबाइल ते रखी छॾियो आहे। जंहिं वक़्तु मुंहिंजी दिलि चवंदी आहे न तंहिं वक़्तु वेही मां फोटो ॾिसंदी आहियां। जेकॾहिं फोटुनि मां सिकल आहियां हर कोई मोबाइलनि में फोटू रखी छॾे। हूअं बि असांजे समाज में गॾु हलण पाबंदी हूंदी आहे। नाला वरी बि पार था पंहिंजा पेर सुधार, पंहिंजा पेर सुधार। तव्हां सभिनी जी इज़त मुंहिंजे करे आहे। बाबा साईं कहिड़ा मां पेर सुधारियां, छा कयो आहे मूं? बाबा तूं एतिरो मूंसां तपी न ॻाल्हाए, मां तुंहिंजे सुधरण जी ॻाल्हि थो कयां। बाबा साईं आकम खान जा आदत वॾनि वॾनि माण्हुनि सां वास्ता आहिनि, जिन सां तूं उथी वेही थो न,
ये सब चोर ही लोफर माण्हू थे ख़बर आहे मूंखे। चाचा साईं हकम खाना के पैर सां समझायो। सुल्तान सबुर में त सबुर में या तेरे त पांचे कीजा भी ना है। साथियों इन छोरन जा लाश खड़ी झंग में फिटी क्यों के झंग जा जानवर पखी खाई ये तू इते कम कार कर नवा हरियाण मां उन्हनि खे ॾिसां थो। हाँ बाबा पर जल्दी अचण वारी कजाएं। तू भी जाते वेहे तो ते साल छुटे अचण वारी कजाएं। जी मां जल्दी अचां थो। चङो बाबा। सॼे शहर में हिरासत आहे तोखे कहिड़ी ताक़त जो असां ते हमलो कंदे। गुलशरे तू जावा खाना बची सघे सूबेदार तो वॾी ग़लती कई आहे असांजो अॻुॾई। सूबेदार तूं असां ते हमलो करे सुठो न आहे कयो। तूं पंहिंजे पेरनि ते ज़िंदा मोटी कोन वेंदे। काम करेगा या मरेगा। हाणे बि गला के मारियो। अरे सही क्या मारे हो?
कबूल आ हाकिम खाना का दुश्मनी या को शक आहे तव्हांखे तव्हां असांखे ॿुधायो या रिपोर्ट लिखाइण अचो थाणे ते। सूबेदार असांजी दुश्मनी विष्णु धाड़ेल सां आहे। अदा साईं बाबा साईं जो ड्रिजो थे उन खां पोइ असां पलांद कंदासीं। साहब उन भूतार असांखे ॾाढो प्यारो, असांखे ॾाढो प्यारो। साहब असां सां इंसाफ़ कजो। अदा साईं असां दुश्मन खे कॾहिं बि माफ़ न कंदासीं। सदोरा खान अव्हां खे केस दाख़िल कराइण जे लाइ थाणे ते अचणो पवंदो। शंकर चिठी वापस कई आहे ऐं चए पियो असां तव्हां लाइ पिया कमायूं। इहा हिन शंकर खे ख़बर न आहे त दिल पर दिल जा दुनिया में मिसाल आहिनि। दुनिया में इहो शंकर मरंदो, ज़रूर मरंदो इहो शंकर। अरे सब्र कयो, अॼु जो अॼु शंकर खे पंहिंजे अॾे ते मारदासीं। छो त हुनखे ख़बर न आहे दिल पर दहशत खां दुनिया ई वाक़ुफ़ आहे। वाक़ुफ़ वॾा को जग पटियो। वॾा पंहिंजे मिसाल खे क़ाइमु रखो। वॾा हाणे शहर जो रुख कबो। वॾा सुभाणे खां पोइ विझूं था शहर में साठो। ठीकु आहे अचो त निकिरी हलूं शहर पासे। अचो ओ नौजवान ते भी उनके पुट गुलज़ार सुभाणे वॾेरे अली गुल खान वटि फ़ैसिलो आहे रखियल। फ़ैसिलो बाबा कंहिंजो फ़ैसिलो आहे? कंहिंसां फ़ैसिलो आहे? अकबर ऐं असगर वारनि सां असांजो फ़ैसिलो रखियल आहे। बाबा फ़ैसिले में तूं हा न कजां, बाक़ी इन्हनि ॿिन्ही भाउरनि खे असां पाण ई मारींदासीं। चाचा तूं न मञजां, बाक़ी कम असां ते आहे। असां पाण उन्हनि जे पुॼण लाइक़ आहियूं। पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजा भाइटिया ई न आहिनि। छा कंदा? हे मुंहिंजा भाइटिया आहिनि, ॾिस वेठा आहिनि न हाणे। हू मुंहिंजा भाइटिया ई न आहिनि, अलाए काॾो छुड़ी आया आहिनि। इन हाकिम खान वारे वाटर ते ई फतकाईंदासीं। थोरो ख़्यालु कजो जीअं हाकिम खान खे ख़बर न पवे। हले खणी सट कोई ॾियो न। बाबा कंहिंखे न ख़बर पवंदी। बाबा ये थाने ले केर आहिनि? पुटे विचू धाड़े लाइ ग़रीबनि जो हमदर्द आहे। बाबा ये धाड़ेला छो थींदा आहिनि? ये धाड़ेल ज़ुल्म खां थींदा आहिनि। बाबा धाड़ेला काथों जा आहिनि? दी असांजे ॻोठ मथे जा आहिनि। बाबा सुभाणे उतां काठियूं करे ईंदासीं।
छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे बाबा तू तो हर भरो मुते शक तो करी। बसि अच था हलूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हाकिम खान अचो वियो वियो। न डीएसपी न, मां हिते वेहण न आयो। हाकिम खान असांजी कोशिश जारी आहे, ॾींहं ॿिनि में गिरफ़्तार करे वठंदासीं। कोशिश? बाबा साईं जा कातिल वतन था रोडनि ते सरेआम घुमंदा ऐं तव्हां हिते कोशिश जे बलबूते ते पूरा आहियो। रेस हाकिम खान जज्बात में न अच। जल्द जो जल्द तुंहिंजे पीउ जे कातिलनि खे गिरफ़्तार कंदासीं ऐं ॾींहं राति असां महिनत करे तुंहिंजे पीउ जे कातिलनि खे सज़ा ज़रूरु ॾियाराईंदासीं। SHO खान जो तोसां वाइदो आहे। सूबेदार, 2 ॾींहं जी मोहलत अथई। जेकॾहिं 2 ॾींहं जे अंदरि बाबा साईं जा कातिल गिरफ़्तार न कई न त पोइ इहो न विसारजांइ त कानून हथ में खण हाकिम खान खूब ॼाणे थो। अदा सुभाणे अलीगुल खान वटि फ़ैसिलो आहे। अदा अलीगुल खान फ़ैसिलो सही कंदो। अदा रैस हाकिम खान खे वठी हलंदासीं। अदा सम्झ में आयो त फ़ैसिलो कंदासीं, न त हलाईंदासीं। अदा चाचो असांखे ज़मीन ॾींदो? अदा अकबर न ॾींदो त छा कंदो? अलाह असांखे छॾींदो? अदा असगर नंढे हूंदे खां असीं यतीम थी वियासीं। हा अदा, भा दिलबर जी ख़बर नाहे, हुजे हा त फ़ैसिले ते हले हा। अदा तूं सोच न कर, अलाह साईं चङी कंदो। सरदार अलीगुल खान 2 धुरियूं पहुची वयूं आहिनि। अलीगुल खान बयान शुरू। चाचा अला बख्श असांखे पंहिंजी ज़मीन जो हिसो ॾे। दादी थी असांखे नंढे हूंदे घर मां धिका ॾेई कढियो हुई। तव्हांखे का साबिती या निशानी आहे? बहराम खान जॾहिं हुया ई नंढड़ा, हिननि खे का साबिती का निशानी? सरदार अलीगुल खान असांजो शायदि हिकु अलाह ऐं ॿियो असीं पाण आहियूं। सरदार अलीगुल खान पहिरियां अलाह बख्श खां पुछो त ही छोकिरा केतिरा हुया? सरदार अलीगुल खान न इहे मुंहिंजा भाइटिया ई आहिनि, न वरी का हिननि जी मूं वटि का ज़मीन ई आहे। बहराम खान ख़बर न आहे केरु आहिनि ऐं असांजे गिचीअ में पिया आहिनि। तव्हांखे ख़बर न आहे? सरदार अलीगुल जे बंगले ते आया हो। चाचा अलाह बख्श पंहिंजे ॿिए पुट खे बि वठी अच। असांजो भाउ ॿाहिरि वियो आहे ऐं हिते न अची सघंदो। छा असीं तव्हांजा भाइटिया न आहियूं? न आहियो मुंहिंजा भाइटिया, अलाए काॾों आया आहियो हिते। सरदार अलीगुल खान असांखे इहो फ़ैसिलो मंज़ूर न आहे। मेराणा कल दिलबर शहरनि ऐं ॻोठनि में धाड़ा हया आहिनि ऐं दुकान फुर कया थे गुंडागर्दी तो शहर में करे। मेराणा हाणे उन्हनि जो असांखे बंदोबस्त करणो पवंदो। जावेद पुट हिकिड़ो कमु कर। जी सर। सुल्तान धाड़े सां राबतो रख त हो किथे थो रहे। सर ईअं न थिए मता मूंखे मारे छॾे।
तू कंहिं बि शइ जो फिकर न कर। जावेद तू कंहिं शइ जो उल्को न कर, असां तुंहिंजो साथ ॾींदासीं, तोखे असां न माराईंदासीं, इहो असांजो वाइदो आहे। तू सिर्फ़ु असांखे सुल्तान जो पतो ॾे। जावेद तू माला माल थी वञे, तू सिर्फ़ु वर्दीअ सां सचो थी। सचो सिपाही थी रहंदे त फ़ाइदे में पवंदे। सर सुल्तान खे हथ कयो हली। ॾिना हाकिम खान जो पीउ बि मरी वियो। खामोश, जावेद सिपाही जी फोन आ। हेलो जावेद केरा? हलो सुल्तान कहिड़ा हाल अथई? फोन कीअं कई अथई? यार तोमें हिकु कमु आहे। तुंहिंजो छा मसलो आहे? यार मथां ईदा आहे, मूंखे पैसे जी ज़रूरत आहे। अरे जावेद पैसनि लाइ तूं परेशान थियो आहे? घणा पैसा खपनि हुकुम कनि सुल्तान खे। बसि कुझु 10,000 खपनि मूंखे। बसि खसीस 10,000 रुपया। तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी थींदी। महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं बि वहीं असांजो हमदर्द आहीं। अधु कलाक में खड़ी वञ। मां बसि अधु कलाक में तो वटि पहुची वेंदमि। ठीकु आहे, खुदा हाफ़िज़। सर नफ़री तयार आहे, जल्दी हलो। कीअं आकाश घुमाया झटके में, इनखे चइबो दिलबर जी दहशत। दिलबर दहशत खां सावन में मिसाल हूंदा आहिनि, मिसाल। वॾा शहर खे टांडा ॾेई छॾिया, टांडा। वॾा सॼे शहर खे साफ़ करे भलो थियो ने शहर वारनि खे मोगो चकरायो अथई। पर ही सॼो त मुंहिंजो कमाल आहे न। अॼु सभिनी खे ख़बर पइजी वई त दिलबर छा आहे। सरदार ये साम्हूं हमरा था अचनि। हमरा खे अचण ॾे, ॾिसूं त केरु आहिनि। मसां त असांजे बचन में खारस थी आहे। अस्सलाम वालेकुम सलाम। अॼु भला ख़ैर त आहे? ॿई टई पंध पिया आहियो। बसि विशू, कंहिं न कंहिं खे माराइणो आहे। कंहिंखे माराइणो आहे? शहज़ादा ख़ैर त आहे? वरी कंहिंजो मौत आयो आहे? गुज़ार हुकुम कयो कंहिंखे मौत ॾियणो आहे। शहज़ादा सिर्फ़ु असांखे उन माण्हूअ जो नालो ॿुधाए। तव्हांजो दुश्मन त असांजो दुश्मन आहे, असांजो। तव्हां सिर्फ़ु नालो ऐलान कयो, पोइ मारण कमु असांजो आहे। मुंहिंजो दुश्मन ॿियो को बि न आहे, सिर्फ़ु मुंहिंजा सोटा आहिनि। अकबर ऐं असगर खे कलो का छोरा दुश्मन थी बीठा आहिनि, हिननि खे मौत ॾियणो आहे। गुज़ार तव्हां वञी दिलि जाए कयो। विश्व जो दंगो दुश्मन जो दंगो। अरे छोरा पानी खोलिया अथई। सोट खुदा जे वास्ते हिन जगह पे मूंखे इज़त सां जीअण ॾियो। सोट लगी पई अथई। तव्हांखे शर्म नथो अचे? मां तव्हां सां इज़त सां थो पेश थियां ऐं तव्हां मूंखे अड़े अड़े करे था ॻाल्हायो। जे दम अथव त हिक हिक सां मुक़ाबिलो कंदुमि। असां त तोखे अरशद पिया ॻोल्हियूं, असांखे ज़मीन ते लभी आहे। अरे छोरा पानी छो खोलिया अथई? मां तोखां पुछां थो त तुंहिंजो पीजो पाणी आहे? तुंहिंजो शौक़ु पूरो थो कयां।
हाँ खोड़ा था अचो हलो चलो तो अकबर आए। कोई आहे, कोई ॿुधे तो? अकबर अकबर कोई आहे? ही ॾिसो हिननि खे अस्पताल खणी हलो। अच्छे पानी वाला पियो अच्छे बाबा चाय खड़ी जा जल्दी। ये चाय केड़े कम जिया? अरे चाय खड़ी है मां के खबर ना है दिल पर दहशत है जी। चाय का पैसा दो बाबा। चाय का पैसा बाबा। क्या पैसा? चाय का बच्चा है कीजिए। तो के खबर ना है दिल पर दहशत है जी। दुनिया में एक मिसाल है ने के इज्जत आपने लगा दिए क्यों? सरकारी भी ना तो सच सच बता काथे हुई है? छा बाबा ही ता मुखा था पूछो छा ही आलिया जो पीतो? दिया यो तू कम डाडो भलो करो। इंसान इंसान सा हमदर्दी तो करे पर दिया मुखे तू इतला तो दिया ना। वो बेचारा मच्छी वांगुर तड़पी रहो हुयो। दिया आलिया मुखे माफ कर जा मुझी सोच गलत हुई। अज जे माहौल मुताबिक मां इहा सोचे रखियम पर यो बुधा तो वो हुयो केर? न बाबा ये नचो मुके तहां जी इज्जत पंहिंजी इज्जत खां वधीक प्यारी आ। का सवा हिन दुनिया ॿियो केरु आ? ये नचो बाबा पर खबर आहे हू ॾिसण वारो ॾिसो मुंहिंजो शैतानी दिमाग़ मूं पंहिंजी धीअ ते शक कयो। हीअ त नेकीअ जे कम सां हुई इंसाननि सां हमदर्दी कई। मूं ग़लति सोच रखी पाण ग़लति कया। खुदा जे वास्ते यानी शक न कयो कुझु गौर वीचार कयो ऐं पंहिंजी औलाद ते शफ़क़त
सरदार छापे चवे जावे सिपाही सरदार है खबर त पे गदारी तो करे या न सरदार पुलिस वारन ते एतबार न कबो वॾा मथा गद्दारी करेव वॾा जे गद्दारी कंदो त मारे वेंदो सरदार असांखे त शक थो लॻे सरदार लॻे थो त गद्दारी थी वई चारे तरफ़ पुलिस आहे